नायाब उमरानी आया और मां जेकब सिंध को बिलोंग थी करा। मुंहिंजो वालिद साहब जो तालुक़ु बलोच कबीले खां हुयो और मुंहिंजी वालदा पंजाब खां बिलोंग करे पई। जॾहिं मुंहिंजे बाबा मुंहिंजी अम्मी सां शादी कई त बाबा जी पहले ई पंहिंजे ख़ानदान मां शादियां थियल हुयूं। त इहा ॻाल्हि मुंहिंजे वेगी भाइरनि खे और वेगी माइरनि खे पसंदि न आई ऐं मुंहिंजी अम्मी जे ख़िलाफ़ु जेको आहे साज़िशूं करणु लॻा। त अम्मी खे 5 ॿार थी विया, 3 नियाणियूं, 2 पुट थियसि ऐं बाबा खे फालिज जो अटैक थियो। बाबा बीमार रहणु लॻो त इन ॻाल्हि जो फ़ाइदो मुंहिंजे वेगे भाइरनि वरितो त मुंहिंजी अम्मा खे ज़हर ॾेई करे क़तलु करे छॾियनि। मुंहिंजी अम्मा खे ज़हर ॾेई करे क़तलु कयनि छो जो मुंहिंजी अम्मी यतीम हुई, माउ पीउ बि न हुयसि, भाउ भेण बि न हुयसि। त तंहिं करे इहो मसइलो जेको आहे दॿिजी वियो। अम्मी जे क़तल खां बाद बाबा बीमार रहणु लॻो काफ़ी, त कुझु टाइम खां बाद बाबा बि फ़ौत थी वियो ऐं असां बिल्कुलु यतीम थी वियासीं। असांजो नानाणे में कोई न वियो ऐं ॾाॾाणे में या वेगा भाइर विया और वेगियूं माइरा वियूं। त हिननि असांजे मथां सॼो उहो ई ज़ुल्म कयो। असां को घर जा सॼा कमु कराईंदा हुया, जीअं त सफ़ाई करणु, कपिड़ा धोइणु, मानी बोर पचाइणु, त इहा सभु कमु वरिता वेंदा हुया ऐं असांजे मथां तशदुद कयो वेंदो हुयो। त जॾहिं मुंहिंजी अम्मी जो क़तलु थी वियो हुयो उन वक़्तु जेको मुंहिंजो असां भेण भाउ, मूं वॾो भाउ मुनवर, उनजी उमिरि 12 साल हुई, त 7th क्लास में पढ़ंदो हुयो। त मुनवर जे नाले ते बाबा घर और होटल कयो हुयो। त मुंहिंजे वेगे भाइरनि मुंहिंजे भाउ मुनवर खे मेंटली फिज़िकली टॉर्चर करे दिमाग़ी जिस्मानी माज़ूर करे छॾियो ऐं उनखे पागल खाने में मोकिले छॾियनि। कुझु टाइम में असां वॾा थी वियासीं त असांजी ज़िंदगी ईअं ई गुज़रंदी रही। उन्हनि जे घरनि जा कमु कंदा हुयासीं। 2008 में ॾाॾी जेको आहे न बीमार रहणु लॻो ऐं ॾाॾे सभिनीनि पोटनि खे घुराए करे उन्हनि खे ज़मीननि जो हिसो ॾिनो। त मुंहिंजे भाइरनि खे बि ज़मीननि जो हिसो ॾियणु चाही। त उन वक़्तु बि मुंहिंजे वेगे भाइरनि काफ़ी मसइलो पैदा कयो। ॾाॾी जे मथे प्रेशर ॾिननि की वकार के मुनवर खे ज़मीननि जो हिसो न ॾे, छो जो इन्हनि जी माउ पंजाबिण हुई। त ॾाॾे चयो इन्हनि जी माउ पंजाबिण हुई, लेकिन हिन जो पीउ मुंहिंजो पुटु त उमराणी हुयो न। त पोइ बि ॾाॾे असांखे ज़मीननि जो हिसो ॾिनो, मुंहिंजे भाउ खे वकार खे। त असांखे ज़मीननि जो हिसो मिलियो। 2008 में ई मुंहिंजो भाउ अदा वकार और असां कराची हली वियासीं। कराची वियासीं, अधे पंहिंजी स्टडी जेको आहे न उहा शुरू कई। अधे हमदर्द यूनिवर्सिटी मां लॉ कयो और ईअं अदा जी लॉ जी जेकी स्टडी हुई उहो कंप्लीट थी वई। 2014 में असां वापसि जैकमाबाद आयासीं। त अधे 2014 में शादी कई त वरी मुंहिंजे वेगे भाइरनि जूं या चालू मतिलबु साज़िशूं या शुरू थी वियूं की वकार हाणे शादी कई आहे, औलाद थींदी त हिन मिल्क जो हिकिड़ो वारिस ईंदो। त 2015 में मुंहिंजी भाभी खे और मुंहिंजे भाउ खे क़तलु करे छॾियनि। 2015 में जॾहिं मुंहिंजे भाउ और भाभी जो क़तलु कयनि त पोइ असांजी सॼी ज़मीननि ते, असांजी मिल्कियत ते, असांजे होटल ते, ट्रांसपोर्ट जो बिज़नेस आहे, सभु ते असांजे वेगे भाइरनि कब्ज़ो करे छॾियो। पोइ मुंहिंजी भेण एडवोकेट सनम त अदी जेको आहे न केस कयो त उन वक़्तु जे बलूचिस्तान जे CM सनाउल्लाह ज़हरी साहब खे और होम मिनिस्टर सरफराज़ बुख्ती वियो, उन्हनि खे अदी धाई वई की असांजी फैमिली जा क़तल थी विया आहिनि ऐं असां बलोच तव्हांजो असां नियाणियूं आहियूं, असांखे दरपदर कयो अथनि, असांजी प्रॉपर्टियुनि ते कब्ज़ा कया अथनि, त तव्हां हिन ॻाल्हि जो नोटिस वठो। त उन वक़्तु जे होम मिनिस्टर सनाउल्लाह ज़हरी साहब और उन वक़्तु जे CM सनाउल्लाह ज़हरी साहब और होम मिनिस्टर सरफराज़ बुख्ती नसीराबाद जे कमिश्नर खे कॉल कई ऐं कई की सनम उमराणी हिते आई आहे और इहो मसइलो पंहिंजो ॿुधाए थी, छा इहो सच आहे? त कमिश्नर नसीराबाद चयो बिल्कुलु, त इहो मसइलो हिन जो थियो आहे। त कमिश्नर नसीराबाद खे इहो ऑडर थियो की इन जे वेगे भाइरनि जी बि सॼियूं ज़मीनां सील कयूं वञनि, जेसि तक हिननि खे हिन जो हिसो नथा ॾियनि। त ईअं मुंहिंजे वेगे भाइरनि जूं सॼियूं ज़मीनां जेकियूं आहिनि उहे सील थी वियूं। त कुझु टाइम में असांजा वेगा भाइर ऐं असांजे कबीले जो सरदार हुआ और कबीले जा ॿिया मोतबर माण्हू सभई असांजे घर आया। मुंहिंजी अदी खे चयनि सनम खे की तूं केसिस वापसि वठि और असां तव्हांजो जेको आहे न हिसो आहे उहो तव्हांखे ॾींदासीं, तव्हांजो ख़र्चो मंथली मुक़ररु करंदासीं। त छाजे लाइ कबीले जो सरदार वियो, काफ़ी मोतबर माण्हू आया त और क़ुर पाक बि असांखे खणी आया विया।
त अदी जो ठीकु आहे। त अदी ईअं केसिस वापसि वरिता और हिकिड़ो जिरगो थियो त उनमें इहो तय पाए वियो की असांखे मंथली ख़र्चो ॾिनो वेंदो। केसिस असां वापसि वठी छॾियासीं त उनको बाद 3-4 महीना असांखे ख़र्चो ॾिननि ऐं उनको बाद वरी असांजो ख़र्चो वग़ैरह बंदि करे छॾियनि। त अदी वरी उन्हनि माण्हुनि को हेल्प घुरी की असां सां वरी ईअं ज़ुल्म शुरू थियो आहे, लेकिन पोइ असांजी कंहिं बि मदद न कई की तव्हां फ़ैसिले जी तरफ़ जिरगे जी तरफ़ छो वियो। त अदी पोइ कोर्ट जो सहारो वरितो, अदी कोर्ट में केस कया। त अदी केस खे परसू करदी हुई अदी सनम। त अदी जो जेको मुड़ुसु हुयो त अदी जो मूंसां तशद्दुद करदो हुयो, छो जो अदी सनम जी शादी मुंहिंजे वेगे भाइरनि कराई हुई। त असांजा वेगा भाउ असांखे आए ॾींहुं धमकियूं ॾींदा हुया, थ्रेट्स ॾींदा हुया की केस का हथु खण न त तोखे मारदा ते। और अदी लेकिन केस का हथु न पई खणे। अदी चए पई उहे बि त असांजे पूरे फैमिली खे मारे छॾियो आहे, माउ खे मारियो, भाभी खे, भाउ खे, त मां केस का हाणे हथु न खणंदमि। अदी पंहिंजे केस खे परसू करे पई। त जॾहिं असांखे काफ़ी तमामु घणा असांखे थ्रेट्स मिलणु लॻा, धमकियूं ॾियणु लॻा, त अदी प्रोटेक्शन एप्लीकेशन फाइल कई की असांखे जेको आहे प्रोटेक्शन ॾिनी वञे, मुंहिंजी जान खे ख़तरो आहे। त असांखे प्रोटेक्शन न मिली, छो जो उन वक़्तु 2018 में त जैकमा भाॼो जो MNA वियो, एजाज़ चखराणी वियो, त असांखे प्रोटेक्शन न मिली। अदी 31 मई 2018 कोर्ट को वापसि अचे पई, दरवाज़े ते मुंहिंजे वेगे भाउ और वेगे भेणीअ त हुननि मुंहिंजी अदी जो क़तल करे छॾियो। त अदी कोर्ट को वापसि अचे पई, दरवाज़ो खड़काई, मां दरवाज़ो खोलियमि त इहो सभु कुझु मुंहिंजी अखियुनि जो अख़्तो थियो। त जॾहिं अदी जो क़तल करे हे विया त पाड़े वारनि को मदद घुरूं पिया की असांजी मदद कई वञे, लेकिन कंहिं बि असांजी मदद न कई। त इन तरह इन केस में आई विटनेस मां वियमि, त मां पंहिंजा बयान रिकॉर्ड करायमि। त उन वक़्तु बि मां सिंध जे चीफ जस्टिस साहब खे मां रिक्वेस्ट कयमि की सर तव्हां कराची केस ट्रांसफ़र करो, छाजे लाइ मूंखे काफ़ी थ्रेट्स आहिनि। कराची को हैदराबाद वञणु काफ़ी 1.5 घंटे जो सफ़र आहे। मां चयमि मां इस्लामाबाद को बाय एयर कराची अचां थी, कराची एयरपोर्ट को मां हाई कोर्ट अचां थी, बि मूंखे ईअं लॻे थो ॼण त मूंखे मारदा। लेकिन पोइ बि जेको आहे मुंहिंजो केस हैदराबाद ट्रांसफ़र कयो वियो। हैदराबाद केस ट्रांसफ़र कयो वियो। पोइ अपोनेंट्स जेका मुंहिंजा वेगा भाइर आहिनि त हुननि लाड़काना हाई कोर्ट में चैलेंज कयो। ऐं हिन केस में असां भेण, मुंहिंजी हिकिड़ी ॿी बि भेण आहे, उहो और मां विटनेस आहियूं। त हुनजी हुन इलाइक़े में शादी थियल आहे, त हुनजो मथां काफ़ी प्रेशर हूंदो आहे, त उनखे आई डी उनखे बि थ्रेट्स हूंदा आहिनि। पोइ मुंहिंजी हुन भेण खे, उहो मूंसां गॾु विटनेस आहे, त हुनखे लाड़काना हाई कोर्ट वठी विया। तंहिं करे केस को 780 जी सेक्शन बि हटाए छॾियनि। त केस वरी हैदराबाद खां वापसि जैकमाबाद सेशन कोर्ट वियो। मुंहिंजे वेगन भाइरनि खे जेका अपोनेंट्स आहिनि हुननि खे काफ़ी लाड़काना हाई कोर्ट को जेको आहे रिलीफ़ मिलियो। लाड़काना हाई कोर्ट को जेको आहे उन्हनि खे बेलियूं बि मिलियूं, बेला बि उन्हनि खे मिलिया, ऐं केस को 780 जी सेक्शन बि हटिजी वई। उनखां बाद हाणे केस जेको ट्रायल आहे उहो जैकमाबाद सेशन कोर्ट में निकितो। त जैकमाबाद त मां वञी नथी सघां, छो जो जैकमाबाद में मुंहिंजी पूरी फैमिली जो क़तल थियो आहे। त हुते मां वञी करे बयान रिकॉर्ड ई नथी कराए सघां। इस्लामाबाद मां काफ़ी मुश्किलनि सां मां हिते पुॻमि, ऐं इस्लामाबाद मुंहिंजे लाइ हिकिड़ो अनजान शहरु हुयो। हिते मुंहिंजो कोई माइट मिट न वियो। त मुंहिंजो इस्लामाबाद में मुंहिंजो काफ़ी टाइम मुंहिंजो ईअं गुज़रियो। मां जो सुबुह जे टाइम रोडनि ते, पार्कनि में ईअं वक़्तु गुज़ारनि, ऐं राति जे टाइम मां हॉस्पिटल जी लॉबीस में सुम्ही पवंदी हुयमि। त काफ़ी मां मुश्किल वक़्तु ॾिसियो हुयमि, तमामु घणो मुश्किल वक़्तु ॾिसियो हुयमि। इन उमिरि में पंहिंजे घर को दर पदर और कोई रिश्तेदार बि न, त तमामु घणी मुश्किलात ॾिसियमि। त हिकु ॾींहुं पाण ई सुप्रीम कोर्ट वियमि। सुप्रीम कोर्ट में एप्लीकेशन लिखियमि। साबिक़ चीफ जस्टिस साकिब निसार साहब खे मां एप्लीकेशन ॾिनमि की सर मूंसां गॾु ई ज़ुल्म थियो आहे।
मुंहिंजी पूरी फैमिली खे मारे वियो आहे। त उन्हनि मुंहिंजी एप्लीकेशन पढ़ी पंहिंजे चैम्बर में मूंखे घुराइनि त उन तरह पोइ मुंहिंजे केस जो सोमोटो नोटिस वरितनि IGE सिंध खे घुरायो वियो और जंहिंजे मुंहिंजी वालदा के भाभी के भाउ के और मुंहिंजी भेण जा मर्डर कयो सभु गिरफ़्तार थी विया। त हाणे इन केस में आई विटनेस मां वियमि त मेन अक्यूज़्ड जॾहिं गिरफ़्तार थी वियो त साबिक़ चीफ जस्टिस साकिब निसार साहब बि रिटायर थियनि पिया त उन्हनि केस निपटाए छॾियो, केस डिसमिस करे छॾियनि। त मां रिव्यू फाइल कयमि की मुंहिंजा बयान मथां वञनि, छा लाइ आई विटनेस मां आहियां, ताकी उन्हनि ज़ालिमनि खे सज़ा मिले। त कीअं मतिलबु के बेगुनाह खे मारे वियो आहे। त रिव्यू बि मुंहिंजी डिसमिस थी वई त मां मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन राइट्स उनजा मां चकर लॻाए लॻियमि। त मिनिस्ट्री ऑफ ह्यूमन राइट्स काफ़ी मां वियमि, मैम श्री मज़ारी खे एप्लीकेशन ॾिनमि कि मैम मुंहिंजी तव्हांखे पहिरीं और आख़िरी मुंहिंजी हिकिड़ी तव्हांखे रिक्वेस्ट आहे कि तव्हां कैबिनेट में असेंबली में मुंहिंजे हक़ में सिर्फ़ु इहो चयो कि पंहिंजी ख़ानदान में मां बचिजी वई आहे, मुंहिंजी ज़िंदगी खे तमामु घणो ख़तरो आहे, त मुंहिंजा वीडियो लिंक ते बयान मथां वञनि। छो जो मूंसां गॾु मुंहिंजी भेण जा 3 ॿार आहिनि मासूम, त उन्हनि जो बि ख़्यालु वग़ैरह मां रखंदी आहियां। मूंखां बाद वरी उहे ॿार काॾे वेंदा, रुली वेंदा, त को बि न आहे उन्हनि जो। लेकिन मूंखे मैम श्री मज़ारी जी बि ऑफिस मां रिस्पॉन्स न मिलियो। त ईअं मां फेसबुक ते एडवोकेट जिब्रान नासिर सां त मां उन सां कॉन्टेक्ट कयमि। उन्हनि मूंखे चयो तव्हां कराची हाई कोर्ट अचो, त ईअं असां तव्हांजी जेको पटिशन कराची हाई कोर्ट में ॾियूं था त तव्हांजा बयान कराची मां ई वरिता वञनि। मां इस्लामाबाद को बाई एयर कराची वियमि, त कराची जे चीफ जस्टिस साहब खे पटिशन ॾिनी ते त असांखे केस ट्रांसफ़र कयो वञे ताकी मां बयानु ॾियां। लेकिन मुंहिंजो केस हैदराबाद ट्रांसफ़र कयो वियो। त उन वक़्तु मां जीअं अदी जो क़तल थियो, अदी सनम जो, त अदी जा 3 ॿार आहिनि, उहा बि मूंसां गॾु आहिनि। त शुरू वारे ॾींहंनि में मां हिते माण्हुनि को पनाह घुरंदी हुअमि, जंहिं माण्हुनि सां मां रहंदी हुअमि, त मुंहिंजो अदो और अदी लॉयर हुआ, पोइ काफ़ी हुनजा फ्रेंड्स हुआ। पोइ मां हुननि सां कॉन्टेक्ट कयमि, पोइ उहो मूंखे पंहिंजे घर में रखंदा हुआ, लेकिन मां हुनजे घर जो कमु कंदी हुअमि, जीअं त मानी बोर्ड पचाइणु, सफ़ाई करणु, त हुन तरह उहो असांखे पंहिंजे घर में रखंदा हुआ। अदी जा बि 3 ॿार आहिनि, त 3 सालनि खां उन मासूम ॿारनि जी बि एजुकेशन डिस्टर्ब आहे, त ॿार स्कूल न वेंदा आहिनि, थ्रेट्स जी वजह को ॿाहिरि न निकिरंदा आहियूं। मुंहिंजी फैमिली जे 4 माण्हुनि जा क़तल थिया, मुंहिंजी वालदा, मुंहिंजी भाभी, मुंहिंजो अदो और मुंहिंजी अदे को बाद असांजी भेण हुई, असांजे माउ पीउ जे हंध ते बि उहो असांजो हिकिड़ो वॾो सहारो हुई। त जॾहिं अदी जो जॾहिं क़तल कयनि त अदी मुंहिंजी झोली में किरी पई, मुंहिंजी झोली में अदी पंहिंजो आख़िरी पंहिंजा साह खणे पई। त उहा मुंहिंजे लाइ हिकिड़ो एॾो तकलीफ़ वारो ॾींहुं वियो। त जंहिं भेण जी झोली में मां वॾी थियमि, त उहा ई भेण आख़िरी पंहिंजो साह मुंहिंजी झोली में खणे पई। ऐं असां हेॾा मजबूर हुयासीं कि कोई असांजी मदद करण जे लाइ बि न पहुचे। आसमान जी तरफ़ हथ खणी अलाह खे चइबो आहे कि अलाह तूं किथे आहे, असांखे तूं अकेलो छो छॾियो, जो हिन ज़ालिमनि असांखे अकेलो ॾिसी करे असांजे मथां ज़ुल्म कयो, हर साल असांखे लाशा खणाए न सघो। त काफ़ी मुश्किलात, काफ़ी दुख, काफ़ी तकलीफ़ ॾिठियमि, लेकिन इहा कि पंहिंजी हिम्मत न हारी आहे। त ज़ालिमनि खे सज़ा ॾियणु मूंखे पाकिस्तान जी अदालतुनि ते यकीन आहे कि मूंखे हिकु ॾींहुं इंसाफ़ मिलंदो, छो जो मूंखे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट में मुंहिंजी काफ़ी मदद थी। अपोनेंट सारा जेका कल्प्रेट्स आहिनि, जेका अक्यूज़्ड आहिनि, उहे गिरफ़्तार थिया, और मूंखे हाणे बि यकीन आहे कि मुंहिंजा बयान वीडियो लिंक ते वरिता वेंदा और उन्हनि खे सज़ा मिलंदी, उहो पंहिंजे अंजाम ते पहुचंदा। उन्हनि खे ख़बर पवंदी कि बेगुनाह जो क़तल करणु केॾो गुनाह आहे ऐं उनजी सज़ा छा मिलंदी आहे।
साबिक़ चीफ जस्टिस साहब मुझे 2 केस जा नोटिस वरिता। हिकिड़ा मर्डर केस और ॿिया प्रॉपर्टी जी वजह को मर्डर थिया। पोइ प्रॉपर्टी जेकी आहे ऑनरेबल सुप्रीम कोर्ट इहा ऑडर ॾिनो की मुंहिंजी प्रॉपर्टी लोकल कमिश्नर जे थ्रू सेल कई वञे। त 2018 में इहा ऑडर थियो हुयो त अञा तक हुन ते अमल न थियो आहे। त मुंहिंजे वेगे भाइरनि ऐं असांजे कबीले जे सरदार उतो जा जेका इहा मोतबर माण्हू आहिनि उन्हनि सभिनीनि वेही करे हिकिड़ो जिरगो कयो आहे। त उन जिरगे में उन स्टाम में क्लियर इहो लिखियो अथनि की मां पंहिंजी भेण जे क़तल जे केस मां हथु खणंदमि, राज़ीनामो ॾींदमि, पोइ मां असांखे पंहिंजो ज़मीन जो विरासत जो हिसो ॾिनो वेंदो। त इहो काफ़ी असांजो मथां इहो प्रेशर आहे त तूं पंहिंजा बयान चेंज करंदी त पोइ तोखे ज़मीन जो हिसो मिलंदो। त साबिक़ चीफ जस्टिस साकिब निसार साहब इहो ऑडर ॾिनो की मुंहिंजी प्रॉपर्टी लोकल कमिश्नर जे थ्रू सेल कई वञे, मूंखे कोर्ट जे थ्रू पैसा ॾिना वञनि। त पोइ उतो जे सरदारनि, मोतबरनि और मुंहिंजे वेगे भाइरनि वेही करे सभिनीनि हिकिड़ो जिरगा कयो। जिरगे में इहो चयो अथनि की मां पंहिंजी भेण जे क़तल जे केस में राज़ीनामो करदमि या त बयान चेंज करदमि, पोइ ई असांखे पंहिंजो हिसो ॾिनो वेंदो, न त ईअं हिसो न मिलंदो। त ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जा इहा ऑडर्स आहिनि की मूंखे मुंहिंजो शेयर ॾिनो वञे और हुते सरदार, जागीरदार और मुंहिंजा वेगा भाउ वेही करे इहा जिरगा करनि था, फ़ैसिला करनि था की जेसि तक मां स्टेटमेंट चेंज न कयमि पंहिंजी भेण जे क़तल जे केस में, तब तक मूंखे कुझु बि न मिलंदो। मां सिंध जी न्याणी, मां 3 सालनि खां मां दरपदर आहियां त मां CM सिंध के, मुराद अली शाह के और मां बिलावल भुट्टो ज़रदारी के मां अपील थी करां त उहा हिन केस जो नोटिस वठनि और DC जैकमाबाद के इहा ऑडर ॾियनि जीअं असांजी प्रॉपर्टी जो ऑनरेबल सुप्रीम कोर्ट बि ऑडर ॾिनो आहे की मुंहिंजो शेयर मूंखे ॾिनो वञे। त अॼु ॾींहं तक मुंहिंजे वेगन भाइरनि जो छो ते कब्ज़ो आहे। और ॿियो इहो की मुंहिंजे लाइ कोई आसान तरीक़ो हुजे जीअं त मां पंहिंजा बयान वीडियो लिंक ते ॾेई सघां। त मुंहिंजी मुराद अली शाह के और बिलावल भुट्टो ज़रदारी के मुंहिंजी इहा अपील आहे और उन्हनि खे मुंहिंजी इहा गुज़ारिश आहे की मुंहिंजी हिन में मदद कई वञे।